नाज़ियां खे ब्रेकिंग न्यूज़ नालों खैरपुर मां जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी अॻवान MNA डॉक्टर सैयदा नफ़ीदा शाह सां GD अॻवान ऐं उम्मीदवार ज़िले काउंसिल एडवोकेट नसीम शाह मुलाक़ात करे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो आहे। जॾहिं त एडवोकेट नसीम शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार जे हक़ में पिणु हथु खणी वियो आहे। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी अॻवान MNA डॉक्टर सैयदा नफ़ीदा शाह जिलानी जो चवणु त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम खे कॾहिं बि अकेलो नाहे छॾियो, संदन मसइला हल कया आहिनि। डॉक्टर नफ़ीदा शाह जो चवणु त टांगा पार्टियूं हाणे अवाम खे वर्गिलाए नथियूं सघनि। अवाम सम्झे थो त संदन मुस्तक़िल पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में आहे। डॉक्टर सैयदा नफ़ीदा शाह जिलानी जो चवणु त हल्दियाती इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा केतिरा ई उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थिया आहिनि। नाज़ियां खे ब्रेकिंग न्यूज़ नालों खैरपुर मां जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी अॻवान MNA डॉक्टर सैयदा नफ़ीदा शाह सां GD अॻवान ऐं उम्मीदवार ज़िले काउंसिल एडवोकेट नसीम शाह मुलाक़ात करे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो आहे।